सैदाबाद के शहरी वकार इलेक्ट्रॉनिक्स के मालिक पारां बरादरी के बासर माण्हुनि पारां दुकान मां लखें रुपयनि जी मालियत के सामान की चोरी करण जो अज़ालो करण बजाए मोतबार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ तालके प्रेस क्लब पहुंची वियो। न्यू सैदाबाद वासी दुकानदार इलेक्ट्रॉनिक्स के दुकान मालिक वकार राजपूत तालके प्रेस क्लब पहुंची दायो है तो शहर में मुझो इलेक्ट्रॉनिक्स जो दुकान है जैसे कुछ वक्त पहिरियां माजिद राजपूत मजदूरी कंदो हो जै गुज गोह में तकरीबन 20 लखन की मालियत जो सामान चोरी करे ॿिए हंधि विकिरो कयो हो जेका चोरी पकड़ण ते मूं हुनखे मजदूरी सां कढी छॾियो हो जंहिं बाद संदसि भाइरनि आकिब राजपूत आबिद राजपूत साजिद राजपूत जन 5 नामालूम माण्हुनि सां गॾु मुंहिंजे दुकान ते हुलां करे गारगन कंदे मूंखे ख़ामोश रहण लाइ मोतमार धमकियूं ॾींदा वापसि हलिया विया। सदन अहिड़े अमल ते मूं पारां DSP न्यू सैदाबाद ऐं SHO न्यू सैदाबाद खे लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे पर पुलिस कार्रवाई करण खां लवाए रही आहे ऐं ॼाणायलनि मां मुंहिंजी जान खे ख़तरो आहे ऐं SSP मटियारी समेत DIG हैदराबाद के अपील तो कयां तो मुझे ॾिनल दरख़्वास्त ते अमल कराए मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾेई चोरी थियल सामान या उनजी रक़म ॾियारे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।